नाज़रीन, ओबावड़ो में सालियापट जे सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जे क़त्ल वाक़े ख़िलाफ़ ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कलम धड़ियुनि पारां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे गुलाम कंबर बूहड़ जी ही रिपोर्ट। असीं टाइम नेशनल प्रेस क्लब ते मौजूद आहियूं, जिते सालेपट जे सीनियर सहाफ़ी अजय कुमार के हक़ सच लिखण ते क़त्ल कयो आहे। अचो त हिते जेके असांजा सहाफ़ी मौजूद आहिनि, जेके सरापा एहतिजाज आहिनि, उन्हनि खे पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। जी, कानून त ठहियल आहे, पर ॻाल्हि इहा आहे त जेका हुकूमती इदारा आहिनि उन्हनि खे इन ॻाल्हि खे सोचणु खपे। जेकॾहिं इहे सहाफ़ी जेका हिकिड़ो हुकूमत ऐं अवाम जे में पुल जो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जेको अवाम जी ॻाल्हि खे खणंदा आहिनि, अवाम जे मसाइल खे उजागर कंदा आहिनि, जेकॾहिं उन आवाज़ खे बंदि कयो वेंदो त पोइ उन्हनि खे केरु ॿुधाईंदो। असां अवाम खे बि इहा जेको गुज़ारिश कंदासीं त वधि में वधि इन सहाफ़ी जे लाइ निकिरनि, एहतिजाज कनि ऐं उनखे जेको आहे इन जे क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करण में अहम किरदारु अदा करनि। मां इन जी जेको आहे मज़म्मत कयां थो ऐं मां चवां थो त हे जेका कलम जी आवाज़ खे दबाईंदा पिया आहिनि, असां कलम जा मज़दूर आहियूं ऐं असां हुकूमत वक़्त खे जेको आहे गुज़ारिश कंदासीं त असांजे सहाफ़ियुनि खे जेको आहे इएं नाक जेको आहे क़त्ल न कयो वञे ऐं असां आवाम खे बि चवंदासीं त असांजे लाइ भरपूर एहतिजाज कयो वञे। असांजो दोस्त सहाफ़ी सालेपट में क़त्ल थियो आहे, इन जो असां पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां इहो ॿुधायूं चाहियूं था त इहो हिकु शख़्स न, इहा हिकु सोच आहे। अञा अज़ीज़ मेमून जी शहादत जो असां उनजो खून इंसाफ़ जो मुंतज़र आहे त असांजो हिकु ॿियो दोस्त शहीद कयो वियो आहे। इन जी पुर लफ़्ज़नि में असां मज़म्मत कयूं था। अफ़सोस त अॼु असांजे विच में अजय कुमार लोलाई बि कोन्हे। अलाए केतिरा असांजा सहाफ़ी पहिरीं बि क़त्ल थी चुका आहिनि, पर इहा हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध अञा ताईं को बि क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। असां हुकूमत सिंध ऐं बाला हुकाम खां पुरज़ोर मुतालबा था कि सालेपट के सीनियर सहाफ़ी के कत्ल की सख्त अल्फाज में मज़म्मत करते हैं और हुकूमत सिंध से मुतालबा करते हैं कि सीनियर सहाफ़ी के कत्ल में मुलविस तमाम जो है अफराद को गिरफ्तार किया जाए। कैमरामैन अब्दुल गफ़ार पावर सां गॾु मेरान टीवी गुलाम कंबर बूहड़।